जे के भी मां को पंहिंजो पुत्र परे थे तो उन मां जी दिल जी छा गुज़रदी हूंदी सिर्फ उहा मां ही ॼाणे सघे थी। 12 साल को 13 साल थींदा गुरु बादशाह पंहिंजे घर न ईंदा हुया। ॾिसो उन माता पिता ते छा गुज़रदी हूंदी। हिकिड़ो पुटु उहो भी परे रहे थो, उहो भी घर नथो अचे। के मायरन जा पुट हूंदा आहिनि दुकाननि ते वेंदा आहिनि, साॻो शाम जो मोटी पंहिंजे घर ईंदा। जे थोड़ी भी देर कंदा त माता जो अखियूं दरवाज़े वटि हूंदियूं आहिनि, भई छो पई देर कई अथई। फोननि जे मथां फोना टेंशन थींदी आहे, अॼु छो देर कई अथई। तो माता त्रिपता जो जिगरो ॾिसो प्यारी सास जी 12 साल गुरु नानक देव पातशाह पंहिंजे घर न आया हुया। पोइ भी हिकिड़ी आस हुई कॾहिं न कॾहिं त ईंदो। हमेशा ही चवंदी हुई मुंहिंजो नानक ईंदो ज़रूर, मूंखे निराश न कंदो। ॾिसो अॼु ननकाणे में मुंहिंजे नानक बाबे जी केतिरी जय जयकार पई हले। 12 सालनि खां गुरु नानक बादशाह पंहिंजे घर में ना पूरे जहान में अची करे पंहिंजो नालो वसायो हुया। अॼु भी नवंबर ईंदो आहे न त दिल में हिकिड़ो अलॻि ई उत्साह हूंदो आहे कि मुंहिंजे बाबे जो जन्म इन महीने में आहे। जे कंहिंजे मन में प्रीत हूंदी आहे न प्यारी सास जी, तो उहे बाबे जो इंतजार ॾाढो कंदा। हर जगह ते बाबो वसे तो ई न हूंदो आहे कि हिन गुरुद्वारे में अलॻि सुकून आहे, हुन गुरुद्वारे में अलॻि सुकून आहे। कंहिंजो किथे भरोसो हूंदो आहे, कंहिंजो किथे। पर ॾिसो ननकाणा साहिब जी धरती ते वञण में हिकिड़ो अलॻि ई सुकून मिलंदो आहे, हिकिड़ो अलॻि ई आनंद मन में ईंदो आहे कि अॼु असीं बाबे जी धरती ते आया आहियूं। जे उते के कॾहिं के सच्चे मन सां मथो टेकियो हूंदो न प्यारी सास जी, उनजे मन जी बिरती ईअं जुड़ी वई हूंदी जे उनखे लॻंदो हूंदो कि बादशाह मां सां गॾु वेठो आहे। ननकाणे जी कोई भी गली ॾिसो, कोई भी बाज़ार ॾिसो, उन ननकाणा साहिब जी मिट्टी में हिकिड़ी अलॻि ई खुशबू हूंदी आहे, छो तो ते गुरु नानक पियो वसे। गुरु नानक देव पातशाह असांजे मन में भी वसे थो, पर असांखे पंहिंजो मन खोले करे सिर्फ ॾिसणो आहे। अरदास इहा न करणी कि परमात्मा मांखे धनवान करे छॾ, मांजी हे टेंशन लाए छॾ। अरदास में असांखे बख्शिश करणी आहे पातशाह मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा। असांखे अरदास करणी आहे मुंहिंजो मां में कुछ भी कोने, हर एक शय ते तुंहिंजो हक़ आहे, पर पंहिंजे नाम ते मुंहिंजो हक़ करे छॾ। किथे पंहिंजो नाम मुंहिंजे मन में वसाए छॾ। जे नाम जी अरदास कंदासीं न प्यारी सास जी, तो दुनिया जी हर एक दुनियावी शय असांजे कदमनि में अची किरी पवंदी। उन भेण जी एतिरी भक्ति थियल आहे, उनजो एतिरो नाम जपियल आहे जो उनजे सदके अॼु ते जाम संगत पई जुड़े। जपो सतनाम गुरु, सतनाम गुरु। कोशिश करनी है कि मन जी बिरती जोड़नी है प्यारी सास जी। जे मन ना जुड़ियो तो अचण जो फायदो ही कोने। गुरु नानक देव पातशाह चवंदा कि मन परमात्मा जी भक्ति में लीन हुजे। गुरु नानक देव पातशाह जो मन हमेशा ही परमात्मा जी भक्ति में लीन हूंदो हुयो। खोड़ माण्हू तो चवंदा हुया, पिता कालू राय के चवंदा हुया, कालू राय तुंहिंजो पुट पागल वागल थी वियो थी, सॼो ॾींहुं हिकिड़े कमरे में बंद हूंदो आहे, अखियूं बंद पयूं हूंदियूं अथसि। किथे के पंडित खे ॾेखारे आ वठजी त न वियो आहे, किथे कंहिंजे काबू में त न अची वियो आहे। पर असां जहिड़े माण्हुनि खे छा ख़बर कि गुरु नानक देव पातशाह कंहिंजी शक्ति उन्हनि खे वठी नथी करे सघे, पर परमात्मा सां उहे ईअं लीन थी विया आहिनि कि उन्हनि खे ॿी काई शइ जी परवाह ई न। जपो सतनाम गुरु, सारे जपो सतनाम गुरु। पिता कालू राय ॾाढो गुस्सो कंदा हुया प्यारी सास जी। कोई भी पिता हुजे न उहो चवंदो आहे मुंहिंजो पुट माखां बि वधीक सक्सेस हासिल करे, माखां बि वधीक तरक्की करे। पीउ चवंदो कि मुंहिंजो पुट माखां वधीक तरक्की करे, पर कोई दोस्त न चवंदो कि मुंहिंजो दोस्त माखां वधीक काई बि हिकिड़ी सीढ़ी चढ़े।
असी मां पीउ खे समझी न सघिया आहियूं अॼु ताईं। मां हूंदी त मां चवंदी मुंहिंजी धीउ जे अंदर हर हिकु हुनर हुजे तो उहा अॻिते हुजे, मां खां बि 2 कदम न, मां खां 10 कदम अॻिते हुजे। पीउ चवंदो मुंहिंजो पुटु मां खां 10 कदम अॻिते हुजे, पर पुटु चवंदो कि मुंहिंजे पीउ खे दिमाग़ ई न, हर ॻाल्हि ते पियो टोके मांखे। गुरु नानक देव पातशाह असांखे हर हिकु ॻाल्हि सबक़ ॾेई विया। ॾिसो पाण अवतार हुया, रब जो अवतार हुया, पोइ बि माउ पीउ जी ॻाल्हि ते कॾहिं बि उफ़ न कई हुई, सही हुई ग़लति हुई कॾहिं बि सवाल न कयो हुयो। गुरु नानक देव पातशाह पिता कालूराय चवंदा हुया नानक कुझु कर, कॾहिं प्यार में चवंदा हुया, कॾहिं डांटे करे चवंदा हुया नानक कुझु कर। पर गुरु नानक देव पातशाह चवंदो हुयो मां जे कम लाइ आयो आहियां पिताजी, मां उहो कम पियो करां। नानक कहिड़े कम लाइ आयो आहियां? पातशाह पिताजी मां परमात्मा जी भक्ति करण आयो आहियां त मां उहा ई कंदमि, ॿियो कुझु मांखे कोन सोचदो। नानक निर्मल पंथ चलाया। तो कोशिश करनी है जेके फरमान असांखे गुरबाणी में गुरु नानक देव पातशाह गुरु ग्रंथ साहिब पातशाह जे रूप में ॾिना उन्हनि ते हलण जी कोशिश कयूं। परफेक्ट ते कोई भी नथो थी सके, पर कोशिश तो करे सके थो। मुहावरो आ कोशिश पे दुनिया कायम है, तो कोशिश ही न कंदासीं त अॻिते कीअं वधंदासीं। जे हिकड़ी क्लास में पया हुंदासीं न कुछ याद कंदासीं न छा कंदासीं, अॻिते जा क्लास असां कीअं पास कंदासीं, अॻिते जो त परे उहा भी न करे सघंदासीं जंहिंमें पढ़दा आहियूं। त परमात्मा जी असां अञा पहली क्लास में भी दाख़िला थिया आहियूं। असीं सम्झूं था असां वॾा भक्त आहियूं, कीर्तन ॿुधंदा आहियूं, पर असीं हिकड़ी क्लास में भी दाख़िला थिया आहियूं, हिकड़ी सीढ़ी भी न चढ़िया आहियूं। छो न चढ़िया आहियूं? तो गुरबाणी जो अर्थ किथे नथो अचे। गुरबाणी मन सां नथा पढ़ो प्यारी साध संगत जी। जे मूल मंत्र जो अर्थ अची वियो न, मूल मंत्र में गुरु नानक देव पातशाह फरमाए छॾियो आहे, पहिरें अल्फाज में फरमाए छॾियो आहे एक ओंकार। इन जो अर्थ परमात्मा हिकु, तुंहिंजो मुंहिंजो कोई नहीं, बस परमात्मा हिकु। पोइ तूं उनखे राम चओ, उनखे रहीम चओ, उनखे अल्लाह चओ, परमात्मा आहे हिकिड़ो, चाहे तूं वाहिगुरु चओ। पर फर्क असीं रखे वेठा आहियूं, पंहिंजो गुरु करे वेठा आहियूं। परमात्मा जो भाव है